कोन छॾींदो मांसि बाबल साईं। जेसि दिलदार खे न मारे बूटू बूटू न करे कुत ने खाराईंदुसि तेसि मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो। जानू मां तुंहिंजी कैफ़ियत सम्झां थो। छा खून करण सां मसइलो हल थी वेंदो? बाबल साईं मुंहिंजे हाथ छंडो लॻंदो। दिलदार मुंहिंजे इज़त में अथव धान ऐं था चओ त दरगुज़र करे छॾिया। पर सही तो चवे जानू। जानू एतिरो बेगैरत कोन्हे। जॾहिं तूं चए त तॾहिं दिलदार हथ विझंदो न। बस जानू बस। ज़बान खे लगाम दे। ज़बान काकड़े मां छिके कढी ॾींदो मैं। किथे गैरत थी अचई? अञा दिलदार तुंहिंजे इज़त में हथ त न आहे विधो। तूं त रुॻो ॻाल्हि कई आहे त तूं ॻाढ़ो थी वई। जानू मुंहिंजी तोखे इजाज़त आहे। जिते भी दिलदार मिलई न ज़िदी गोली सीने में हणजांसि। अकेलो न छॾियो बाबल साईं। सॼी ज़िंदगी मूं तव्हांजी गुलामी कई आहे। अञा बि तव्हां मुंहिंजो साथ न ॾिनो न बाबल साईं त वरी ज़िंदगी भर तव्हांजे हिन दर जो पाणी न पीअंदुमि। जानू जानू दिलदार खे सज़ा मिलंदी पर पहिरीं मां हुनखां पुछां त सही आख़िर मसइलो आहे छा? बाबल साईं दिलदार खे त पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे पंहिंजी रन सां गॾु। अञा जे तव्हांखे मुंहिंजी ज़बान न आहे न त पोइ वञी दिलदार खां पुछा कयो। बाबल साईं अफ़सोस आहे त मुंहिंजो साथ नथा ॾियो। मूं ते एतबार बि नथा कयो। पर तव्हांखे ॿुधाए थो वञा वरी हिन दर ते न ईंदुमि। जा दिलदार खे मारींदुमि या पंहिंजे पाण खे मारींदुमि पर हिन दर वरी न ईंदुमि बाबल साईं वरी न ईंदुमि। जानू 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 मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध जानू। जानू अकबर वञ ऐं वञी दिलदार खे वठी अच त मां हुन खां पुछां त हुन इहा किरियल हरकत छो कई आहे। ठीक है बाबा भाई। जेकॾहिं तव्हां सम्झो था त मूं तव्हां सां धोखो कयो आहे त पोइ ईअं ई सम्झो धोखेबाज़ सां धोखो कबो आहे धोखो। बस बस शेर खान बस। अॻिते हिकु लफ़्ज़ बि न कुझु जाए। तूं भली पाण खे केॾो बि मोतबर छो न सम्झी पर हिकु ॻाल्हि यादि रख पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे पर ठिकर खे भञण जी ताक़त रखंदो आहे। ऐं तूं मुंहिंजे अॻियां भितर आहीं भितर भोरे छॾींदो साईं भोरे। शेर खान भी शींहं अथई शींहं। तव्हां जहिड़ा 100 गिदड़ मिली करे बि हिन खोलियल शींहं जो शिकार नथा करे सघनि। शेर खान तो जहिड़े शींहं खे सर्कस वारी ढिबरीअ ते नचाइण असांखे खूब अचे। इन खां पहिरियां जो तोखे सर्कस वारे पिंजरे में बंदि करे तुंहिंजो तमाशो टके मोल विकाणियूं। हीअ ॻाल्हि कर अनवर किथे आहे? मुलादाद अनवर हिन शींहं जे चंपे में आहे। हिन शींहं जे चंपे में जेसी ताईं
नाज़ा असांजे हवाले में कंदो तो बोलो देखो अनवर भी तव्हांखे न मिलंदो। तुअरी या छोरी नाज़ा घणो वक्त अॻु मरी खपी वई। अनवर मरी खपी वियो। अनवर मरी खपी वियो। टक्कर न वलीदा त टक्कर न जेकर ताज बंदूकन में बारूद है ताला गुलन जहार असां भी खणी कोन आया आहियूं। मोर बस वलीदा त बस मोर हाणे बस बंदी हुआ जेकर तोरी भी चालाकी कई त हिक ई जगह सां ॿई अखियूं कढी छॾींदुसि। और हथियार खणण सोली ॻाल्हि आहे पर हथियार खे हलाइण तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। मोर वाह मूंखे त हैरत इन ॻाल्हि जी आहे त मोर जे जिस्म तां असांजे बादरनि जा निशान बि अञा न आहिनि रथा ऐं वरी हलियो आहे असां मथां ठहस डाक। अजय बकवास करण खां बहितर इहो अथव त हितां निकिरी वञो। अनवर खे मां होसी ताईं आज़ाद न कंदुसि वलीदा त जेसीं ताईं तव्हां नाज़ा खे आज़ाद नथा कयो। ऐं मूंखे पूरी पक आहे तूं वलीदा त तूं एतिरो बेवकूफ़ न आहीं जो पंहिंजी ढाल खे ख़तम करे। भली तूं अदा अनवर खे मारे छॾ पर पंहिंजे पूरे खानदान लाइ कफन वठी छॾजांइ। छो त अनवर जे खून जे बदिले तुंहिंजी पूरी अक़ल कोंदुसि। ऐं हाणे इहा दुश्मनीअ जी बाहि होसि ताईं बंदि न थींदी। तव्हांजे खीर प्याक ॿारनि खे मारे तव्हांजो नस्ल हमेशह हमेशह लाइ ख़तम करे छॾींदुसि। अरे अमोरा बाबा साईं जानू मारिया खे ॾाढो मारियो आहे। छा तव्हां हुनखे कुझु चई नथा सघो त उहो हिकु मासूम छोकिरी ते एतिरो ज़ुल्म छो थो करे? तोखे नाहे ख़बर त छोरीअ कहिड़ो कमु कयो आहे? जानू खे सिर्फ़ मारिया खे मारण जो बहानो घुर्जे। बाक़ी मारिया अहिड़ी का ग़लती न आहे कई जो हुनखे एॾी वॾी सज़ा ॾिजे। तुंहिंजी सहेलीअ जेको कमु कयो आहे न उहा त गोली हणण जहिड़ी आहे पर जानू वरी बि ज़िंदगी बख़्श कई अथसि। ऐं जेको तव्हां हुन मथां ज़ुल्म कयो आहे छा तव्हांजे लाइ हुनजी का बि सज़ा न आहे? तूं हाणे वॾो वात हणण सिखी पई आहीं तो? सच चवां पई बाबा साईं पर तव्हांखे मुंहिंजो सच कड़वो लॻंदो आहे। पहिरियां त अहिड़ा न हुयो हाणे ज़ालिम थी पिया आहियो। ग़रीबनि मथां एतिरो ज़ुल्म करणु चङो न अथव। चङ मुड़िसीअ पंहिंजे रोबताब खे बरक़रार रखण लाइ
कॾहिं कॾहिं अहिड़ा क़दम खणा पवंदा आहिनि जेकी बस ज़ाहिर त अणवणंदड़ लॻंदा आहिनि, पर उन्हनि जा नताइज तमामु बहितर निकिरंदा आहिनि। जे असां अहिड़ो कदम न खणूं त पोइ असां में ऐं आम माण्हूअ में को बि फ़र्क़ु नज़र न अचे। तव्हां पंहिंजी चंग मुड़सी ज़ाहिर करण लाइ पंहिंजी क़यामत कारी पिया करियो। बस हाणे बस, घणी तबलीग न कर। ऐं तूं मुंहिंजी क़बर ऐं क़यामत लाइ घणो परेशान न थी। उते मूंखे ई मुंहुं ॾियणो पवंदो, पर हिते तूं मूंखे इज़त सां रहण ॾे। बाबा, मां मारिया का थी चा। तुंहिंजो इहो रोज़ रोज़ घर खां ॿाहिरि वञणु मूंखे पसंदि न आहे। तव्हांजी गैर मौजूदगी में बि मां मारिया वटि वञी सघां पई, पर मूं तव्हां खां इजाज़त वठणु मुनासिब समझो। पर उनजो नतीजो साम्हूं अची वियो। ऐं हा, तव्हां ई मूंखे ग़लति क़दम खणण ते मजबूर कंदव। ठीकु आहे, पर जल्दी मोटण जी कजां। अदा, मां फ़ैसिलो करे आई आहियां। मां ॿीहर हुन घर में पैर बि न रखंदसि। जंहिं घर में इज़त न हुजे उन घर में वञण मां कहिड़ो फ़ाइदो? तोखे केर थो चए त तूं वापसि वञ? न भाॼाई, अधी उते ई सुहे थी। हिते हूंदी त माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा। हूअं बि असां इहो न चाहींदासीं त असांजी भेण शादीअ खां पोइ पंहिंजे मुड़ुस जो घर छॾे अची असां वटि रहे। अदा, तव्हां ॻाल्हि खे नथा सम्झो। हाणे हुन घर में मुंहिंजी टके जी बि इज़त न आहे। पंहिंजी इज़त माण्हू पाण कराईंदो आहे। मां सॼी सोनी बि थी पवां न, तॾहिं बि रुस्तम मुंहिंजी इज़त कोन कंदो। रबूअ जी हयातीअ में रुस्तम जो शक मुंहिंजे मथां कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। जेकॾहिं रब्बू ई न रहे त पोइ शक छाजो? अदा, इहो त मां तव्हांखे कॾहिं जो चयो आहे। जेकॾहिं तव्हां मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहियो था न त रबूअ खे ख़तमु करे छॾियो। पर तव्हां त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी बि अणॿुधी करे छॾी आहे। अदा, अनवर जी परेशानी न हुजे हा त कॾहिं जो रबूअ जो कमु पूरो करे छॾिया हा। पर हाणे 2 ॾींहंनि में रबूअ जो लाश रबूअ जे माइटनि खे मिलंदो। तूं हाणे वापसि वञ। अदा, अनवर जी का ख़बर पई आहे? को आसरो मोटण जो अथसि? हुननि नाज़ा जी घुर कई आहे। हू चवनि था नाज़ा खे वापसि ॾियो ऐं अनवर खे वठी वञो। पर नाज़ा खे त तव्हां मारे छॾियो आहे। उहा वापसि वरी किथां ईंदी? भाॼाई, एतिरा असां बेवकूफ़ न आहियूं जेतिरो तूं असांखे सम्झी थी। इन जो मक़सदु त नाज़ा ज़िंदा आहे। दिलदार, तूं त सफ़ा को बारानी करे वेठे। हिन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। चोरीअ पाण छिकियो आहे पंहिंजे तरफ़ मूंखे। इहा बकवास आहे। तो पंहिंजो मुंहुं पाण हयो आहे, हाणे छोकिरे ते ॾोह थो ॾीं। तूं एतबार कोन कंदे पोइ तोखे एतबार कीअं ॼाणायां? मां एतबार कयां या न कयां, हिन मां को फ़र्क़ु नथो पवे। हाणे चानो जो सोच, हुनखे केरु सम्झाए ऐं हुनखे केरु थधो कंदो। न थधो थियो त हिकिड़ी गोली हणंदो सां सीने वारी। तुंहिंजी हिन गलतीअ खे रेस माफ़ कंदो। पर जेकॾहिं तो जानो खे मारियो त रेस तोखे बि ज़िंदा कोन छॾींदो। रेस जी सोच न हुजे हा त जानो खे पूरो न करे छॾिया। जानो खे जो मारण वारो कोन ताई मारिया के जाता। तब देख मरे न दिलदार न, तूं निकिरी वञ। मां पाणे जानो खे रोकियां थो। अकबर जे पर थी मां चवई तो तू जे पर थी। पोइ सोची छा थो? अल्लाह मूं मथां गोली, बाक़ी दिलदार खे मारण मां कोन ईंदो। मैं दिलदार, तूं निकिरी वञ हितां।
है सच्चाई अकबर अकबर तो सुठो न कयो मूं सम्झो तूं मुंहिंजो साथ ॾींदे पर तो दिलदार साथ ॾेई सुठो कोन कयो पर दिलदार मूंखां घणो वक़्तु बची कोन सघंदी छो त जानू जिन था त जिन जा मारींदोसांसि पर मारींदोसांसि इन्हे खारींदुसि न मां तोखे ईअं कॾहिं बि करणु कोन ईंदुसि जानू अकबर मूंखे तुंहिंजे साथ ई का बि ज़रूरत कान्हे का ऐं अॼु वञी रोहड़ा कान वठो त बग़ैर त माण्हू जो खेक त कचो ई खाई वेंदई ऐं ॾिसां पोइ तूं केतिरो बचाई हिनखे हेॾे ॾिस फ़क़ीर हेॾे ॾिस वाह फ़क़ीराणी वाह असां बि सॼी उमिरि घुमियासीं पर घोर में कुकड़ कोन मिली तोखे त घोर में कुकड़ मिली आहे वाह फ़क़ीराणी वाह वमड़ इजाज़त दे वहां कुकड़ ते काती कयूं को बोड़ पुला सुकियो मानियो खाई खाई आंड्राई छजी पिया थे मां वमड़ पंजड़ी घट कमखे पट कुकड़ मुखे दे हेॾे कर पेरे पुफीअ के साथ पटण जो खबर त पवे त कुकड़ आंधी कादो थई अड़ी भागन भरी तुंजा भाग ते हथे खाली इंदी हसे तो कोई निहारींदो भी मुखे घर में कोन हो हाणे जडे कुकड़ कच्छ में आंदी थव त हर को पियो चिताए दिसे डंडड़ा खुलिया पिया थन पिया था खिलन ओ मुजी सुहणी कुकड़ दिस सजी आखे के दिस हाणे दिस सभिनी जी सिकी लधी मां थी पई आहियां जडे तू मुझे कच्छ में आ किरोध छड़ फ़क़ीराणी दरवेश है दुआ कंदो साए डेढ़ ढोलण के तबे जेस तकबीर होबा अमर के सवेल चयो थम त 5 रुपया घट कम के पट पर मुची या गाल मां दे दिमाग में काथे थी वे अच वठ वठ टकड़ कर कोई वठ पर गाल बुठो हिन जा खंभ जेके थई नी खड खोटे पूरे छड़ जाए छो ये कुकड़ घोर में नाहे मिली इने डायण जन्नत जी चोराया आया हां जन्नत जी वली वाली ज़ाल पुत्र हाणे ने कुकड़ के गोली या असां कोन खाईंदासे खबर न पई जन्नत के ऐं उन गाल कई वली दादा वारन सा तो वली दादा वारा अची न असां जी कुख मो या कुकड़ कढंदा असा ये कुकड़ कोन खाईंदा सी अकेली तू पंजे सिर खा वली दादा के खबर पे था या कुकड़ खा दिया न नंजी तो पो असा के ने कुकड़ जे केस में कारो कंदई इंदी बूटी बूटी भी कोन हरो भरो पवंदा छंडा अजाए वठना सी एक बे जूंडा पटींदा चाचो ऐं ढोलण सही ता चवनी त कुकड़ मोटाए अचवनी अड़ी भागन भरी तुंजा भाग अज त अकेले सिर कुकड़ सजी सारी खाइण जे लाइ मिली आ खाईंदसे हिन जो हिकड़ो खंभ भी इन्हे जन्नीअ खे मोटाए कोन ॾींदस हाँ ॾिसजो वेही ॾिसजो रात हिन खे चाढ़ींदस पर इहो भी याद रखजो त हिकड़ी बूटी भी तहां के खाइण जे लाइ कोन ॾींदस ओ पिरह फुटिय ताईं पई पाण खाईंदस अड़ी भागन भरी तुंजा भाग मारिया तोखे मूं रोकियो हुयो त अहिड़ा कम न कर पर तूं कोन मुड़ी हाणे इन जो नतीजो ॾिठई दो भले जानू जान खा मारे छॾे पर मां कोन मुड़ंदस पर तूं करे भी छा थी सघे अञा पुछे थी त मां छा थी करे सघां जानू बंदूक खणी दिलदार जे पोयां वियो आहे जानू दिलदार के मारे या दिलदार जानू के मारे बिन्हिनि मां फ़ाइदो मुंहिंजो ई थींदो मारिया तोखे को बि फ़ाइदो कोन पहुचंदो हाणे मुंहिंजो चवण वठ लिखे जे लेख ते सब्र करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ार दुआ जॾहिं तुंहिंजी शादी के जानू जड़े पोड़े सां थींदी न तॾहिं तोखां मां पुछंदमि त सब्र करे उन सां ज़िंदगी गुज़ारजे या मौत खे गले लाइजे या मां जे जानू जड़े पोड़े सां एॾा ॾींहं गुज़ारिया आहिनि तूं अहिड़े पोड़े सां हिकिड़ी रात भी नथी गुज़ारे सघी ऐं ज़हर खाई पंहिंजो पाण खे मारे छॾींदीअ
वो मां समझा पई मारिया त तोसा तमाम वॾो ज़ुल्म थियल आहे। मूंखां जीअण जो मक़सद खसिजी वियो आहे ऐं हाणे मूं इन्हनि जी तबाहीअ खे पंहिंजो मक़सद बणायो आहे। जंहिं मुंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे उन्हनि सभिनी खे पाण में वेड़ाए जेसिताईं माराईंदसि न, मां माठ करे न वेहंदसि। दौर सचल मरी चुको आहे, बाक़ी अकबर, दिलदार ऐं जानू रहिया आहिनि। वॾी ज़िद्दी आहे, मरंदी पर मुड़ ॾींहुं कॾहिं बि कोन्हे। दुआ मां त उन ॾींहुं मरी चुकी हुयसि जंहिं ॾींहुं तुंहिंजे पीउ मुंहिंजो निकाह जानू सां करायो हुयो। मुंहिंजी ख़ुशियुनि जो उहो बि कातिल आहे। ऐं जेकर तूं मुंहिंजी मदद करीं त मां उनखे बि ज़हर ॾेई मारे सघां थी। छा? मुंहिंजे पीउ खे? हा दुआ, असुल मुजरिम त मुंहिंजो उहो आहे।